शहीद आर्मी मॉडल स्कूल जो शागिर्द आहियां ऐं अॼु मुंहिंजी तकरीर जो मौज़ू आहे कलम तलवार खां वधीक ताक़तवर आहे। आउं पंहिंजी तकरीर जो आगाज़ हिन शेर सां कंदसि। जित न पखी पैर तित टिमके ॿाहिड़ी, जित न पखी पैर तित टिमके ॿाहिड़ी, ॿियो ॿारींदो केर खाहोड़ की खीर में। न्याय इज़त महमूद अज़ीम उस्ताद साहिबा, साम्हूं वेठल सिंध जो शऊर, कारून झरगा वेंदे कश्मीर ताईं, मोहिजो दड़ो जी मिट्टी जा वारिसो ऐं पिंडाल में आयल सभई बाशऊर ऐं बाकिरदार नौजवानो, अस्सलाम वालेकुम। जनाब सदर, अॼु स्टेज ते मूंखां पहिरीं मुंहिंजा केतिरा ई दोस्त पंहिंजा जज़्बाती जोहर ॾेखारे विया आहिनि ऐं आउं बि हिन मौज़ू कलम तलवार खां वधीक तेज़ आहे ते लबे कुशाई कंदसि। मौज़िज़ हाज़रीन, कंहिं ॾाहे जो कौल आहे त जंगियूं कॾहिं बि युद्ध भूमि में नाहे जीती वेंदियूं, पर जंगियूं हमेशह पंहिंजे दिमाग़नि में जीती वेंदियूं आहिनि। मौज़िज़ सामीन, असांखे इहा भली भित सम्झणु घुरिजे त दिमाग़नि जी आबियारी तलवारूं न पर कलम कंदा आहिनि। इन करे असां चई सघूं था त कलम तलवार खां वधीक ताक़तवर आहे। तलवार जी धार सिर्फ़ इंसाननि जो रत वहायो आहे, जॾहिं त कलम इंसान जी अक़ल ऐं फ़हम, मसावात ऐं बराबरी जो ज़ामिन रहियो आहे। तलवार जो वार इंसाननि जी तज़लील ते रक़्स कंदड़ आहे, जॾहिं त कलम इन काइनात जी ख़ूबसूरती ऐं इंसान ज़ात जी मोहबत ऐं ॾाहप जा मज़मून लिखिया आहिनि। इन करे असां चई सघूं था त कलम तलवार खां वधीक ताक़तवर आहे, जॾहिं त कलम वक़्त जे ख़ुदानि ऐं जाबरनि जा पटका धोड़े विझंदो आहे ऐं कलम ॾाढे क़िस्म जा वॾा वॾा कोट धोड़े विझंदो आहे। जीअं के शाइर चयो आहे, कलम सां आहे मुंहिंजो प्यार, कलम सां आहे मुंहिंजो प्यार, कलम त आहे मुंहिंजो हथियार। मौज़िज़ हाज़रीन, उहा कलम जी ताक़त आहे जे नील आर्मस्ट्रांग खे चंड ताईं पहुचायो ऐं उहा कलम जी ताक़त आहे जे आइंस्टाइन जे दिमाग़ खे 11% अनलॉक कयो। मौज़िज़ सामीन, तारीख़ जे वर्कनि में कई किस्सा रक़म थियल आहिनि जंहिंमें कलम तलवार जी धार खे कई हथ पुठियां छॾी पंहिंजी हिकु नई तारीख़ रक़म कई आहे। जनाब सदर, तलवार जी सिर्फ़ हिकिड़ी सूरत आहे त हू तलवार आहे, पर कलम जा अहिड़ा केतिरा ई रूप आहिनि। जेकॾहिं कलम जी जल मर्द जे हथ में अचे त बचड़नि जी तक़दीर ठहियो पवे, जेकॾहिं कलम के शाइर जे हथ में अचे त क़ौमी नगो ठहियो पवे। जनाब सदर, जेकॾहिं कलम शागिर्दनि जे हथ में अचे त क़ौमनि जी तारीख़ ठहियो पवे ऐं जेकॾहिं के वली जे हथ में अचे त दुआ ठहियो पवे। अरे इन ॻाल्हि में को बि वधाउ न आहे त कलम तलवार खां वधीक ताक़तवर आहे। हाणे आख़िर में उहे लफ़्ज़ चई पंहिंजी जाइ वठंदसि। जहां के ॾियो मुबारकूं असीं पिया ॻाईंदा अचूं, जो सिज आसमान ते आ सो ज़मीन ते जगमगाईंदो, जो सिज आसमान ते आ सो ज़मीन ते जगमगाईंदो, चंड पण लही कदम ते सिर झुकाईंदो, बहार नेठि मुड़कंदो हसन गीत ॻाईंदो, जन्नत ऐं बहश्त जा नेठि सभई रंग लाहींदो। उथो आसमान के हेठि ज़मीन ते लाहींदा अचूं, जहां के ॾियो मुबारकूं असीं पिया ॻाईंदा अचूं, असीं पिया।